सर्व साधन संतन महात्माओं की लाल सभी चौले असां पर कटनी का हो रहा है रूप बसंत जी रूप बसंत महाने अने का नालो कुछ पान असां जा प्यारा सिक ऐं प्यार मोहब्बत खणी आया ॾिसो दिलि लॻल हुजे त मुलाक़ात त पकी थियणी आहे बिल्कुल अॼु जो हे आनंद कावड़ जेको हली रहियो आहे कार्य हली रहियो आहे असांजे सॼे सवाला परिवार में ख़ासि संतनि जो चहीतो संतनि जो प्यारो हूअं त सॼो परिवार ई संतनि जो प्यारो आहे पर ख़ासि हिनखे असां साईं जो अनुमान करे कोठियूं असांजे जयकुमार टेऊराम वाह जी हे हनुमान हाणे थोरो ढिलो थी वियो आहे बाक़ी न त दमदार हनुमान साईं मूंखे लॻे थो जीएसटी खां पोइ शायदि थी वियो हा शायदि पर असां वटि जीएसटी जी मार कान्हे छो त जीएसटी जो फुल फॉर्म असांखे ॿियो बि आहे अच्छा गुरु साथ तेरे गुरु साथ तेरे वाह वाह क्या बात है साथ तेरे पोइ कहिड़ी ग़लती आहे क्या बात कोई चिंता न वाह आहे जंहिंजे मथां बाबे बसण घोट जी दुआ हुजे पोइ का देर ई कान्हे हे सॼो सुहाला परिवार छा हिन परिवार जे लाइ चइजे हिन परिवार जे मथां शहनशाह बाबा पारूशाह बाबा वसण घोट जी साईं आत्माराम साहिब जन साईं सुखरामदास साहिब जन साईं गुरमुखदास साहिब जन ऐं हिन वक़्त जा वर्तमान गादी नशीन असांजा बाबल साईं हादरा हज़रत दरवेश साईं परमानंद साहिब जन जी अपार कृपा हिन परिवार जे मथां रही आहे अपार कृपा शुरुआत खां वठी परिवार इलाहाबाद जो संतनि सां जुड़ियल रहियो सॼे परिवार जे मथां उहो असांजो अदा रामचंद चऊं लीडणमल रामचंद ख़ासि करे रामचंद जंहिंजी हीअ पोख आहे जेके चइजे संतनि जी जीअं जो तीअं तन मन ऐं धन सां संतनि